खिप्रो में लॉकडाउन बावजूद शहर में माण्हुनि जी पीअ रही। इन हवाले से तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ रिपोर्टर असद शाह। जी असद। जी बिल्कुल, खिप्रो में 44 ॾींहं लॉकडाउन से को भी खास अमल ॾिसण में न पियो अचे। तव्हां ॾिसी सघो था त खिप्रो जा मेन मुख़्तलिफ़ रोड आहिनि, उते महमूल जहाँ माण्हुनि जी रश नज़र अची रही है। उन खां अलावा महंगाई अरूज ते पहुची चुकी है। गवर्नमेंट पारां जेको होम डिलीवरी तहत दुकान खोलण की इजाज़त ॾिनी वई हुई, उते भी जेको शहरनि जूं असांखे शिकायतूं मिलियूं आहिनि त पुलिस जेको सो माण्हुनि खे बिला जवाज़ तंग करे रही है। इन हवाले सां असां हिते जे शहरनि सां पिणु असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। ॾिसूं था त हुननि जो छा चवणु आहे। असीं मज़दूर माण्हू आहियूं, मकैनिक माण्हू आहियूं, असांखे लाज़मी आहे शाम जो 2 रुपया खपनि, पर असीं ग़रीब माण्हू केॾांहुं वञूं। ऐं पुलिस वारा जेके पंहिंजे मनपसंद माण्हू आहिनि उन्हनि खे दुकानूं खोलाए वेठा आहिनि। बाक़ी असांखे डंडा हणी कढियो, हीअ त नाइंसाफ़ी आहे बिल्कुलु। जेको इहो लॉकडाउन आहे, लॉकडाउन जो ख़ाली नालो रुगो लॉकडाउन जो आहे, सभु कारोबार कमु सभु हले पियो, लेकिन काफ़ी माण्हू जेके अहिड़ा आहिनि जेके खोले वेठा आहिनि शटर। 45 ॾींहंनि खां शहर बंदि पियो आहे। असांखे को बि इमदाद या का बि शइ असांखे कोन मिली आहे। जेके बि मनपसंद माण्हू आहिनि उन्हनि खे ॾिनियूं आहिनि, असांखे का बि शइ कोन मिली आहे। ग़रीबनि खे जेको ॾियो उहो कुझु बि शइ कोन मिली आहे। बाक़ी जेको मनपसंद माण्हू आहिनि उन्हनि खे शइ ॾिनी आहे। हाणे असीं गवर्नमेंट खे इहो मुतालबो कयूं या शहर खोलियो या असांखे कुझु ॾियो त असीं खायूं, घर में छा कयूं। असीं गवर्नमेंट ऐलान कयो ऑनलाइन दुकाननि जे लाइ, हिते दुकानूं खोलण कोन था ॾियनि, कमकार हले कोन पियो। त हाणे असां जेके आहिनि असांजो रोज़गार जो गाॾो कीअं हले। हिकिड़ो मज़दूर पर असां जेके सुफ़ेदपोश माण्हू आहियूं, असां तमामु घणा परेशान आहियूं इन हवाले सां। छो त असांखे ॿियो को भाई कोन्हे, न को गवर्नमेंट को वायर कई आहे। तंहिंखां पोइ जेकॾहिं दुकान जे ॿाहिरि बि कंहिंखे को कमुकार खां का शइ जेकॾहिं थोरी बहुत ॾियूं था, पंहिंजो गुज़ारो जेकॾहिं हलाइण जी कोशिशि कयूं था, त पुलिस जेको आहे तमामु घणो असां ते तशदुद करे थी। हिते लठनि जा वसकारा हूंदा आहिनि, पोइ ग़रीब माण्हू जेके आहिनि केॾांहुं वञनि। रहवासियुनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त हिकु त मुसलसल लॉकडाउन जे करे फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। ॿियो होम डिलीवरी तहत बि पुलिस असांखे दुकानूं खोलण न पई ॾे। पुलिस जेको सो माण्हुनि ते वहशाणू तशदुद करे रही आहे। उन खां अलावा जेको गवर्नमेंट तरफ़ां जेको राशन मिलियो आहे उहो बि जेको सो हेल ताईं ग़रीब ऐं मिसकिन माण्हुनि खे न आहे मिली सघियो। त गवर्नमेंट खे घुरिजे अहिड़ा जोगा उपाउ वरिता वञनि जो आलमी वबा कोरोना वायरस जो मुक़ाबिलो बि थी सघे ऐं माण्हू जेको सो फाका कशी वारी ज़िंदगी खां बि बची सघनि। कैमरामैन सजाद शर सां गॾु असद शाह, आवाज़ टीवी, खिप्रो।